नौशरो फिरोज़ मोहम्मद खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध में कोविड जे मुलाज़िमनि जी तंज़ीम CDA जे मरकज़ी सॾ ते नौशरो फिरोज़ सिविल अस्पताल में मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलणु, रेगुलर न करण वारे अमल ख़िलाफ़ हथनि में प्लेकार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अल्ताफ़ हुसैन चांडियो, अब्दुल सबूर आलमानी, शमन अली बालादी, रियाज़ भट्टी, फहद मेमण ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिन मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां उन वक़्तु पंहिंजूं जानियूं जोख़िम में विझी ड्यूटियूं सरअंजाम ॾिनियूं ऐं जान जी परवाह न कंदे इंसानियत जी ख़िदमत कई, पर उन वक़्त खां हिन वक़्त ताईं असांखे पंहिंजूं जाइज़ हक़ पघारूं ॾाहिनि ॾिनियूं वयूं। उन्हनि चयो त असां कोविड दौरान भर्ती थियल डेली वेजिस मुलाज़िमनि जो गुज़िरियल 12 महीननि खां पघारूं न मिलणु नाइंसाफ़ी बराबरि आहे। पघारूं न मिलण करे असां बचड़नि समेत फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। उन्हनि सिंध हुकूमत सिहत खाते समेत वसवारनि खां मुतालबो कयो त असां कोविड जे मुलाज़िमनि जूं पघारूं जारी करे रेगुलर करे शायल बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्तो एहतजाज कयो वेंदो। कोविड जे मुलाज़िमनि जूं पघारूं, कोविड जे स्टाफ जूं पघारूं, कोविड जे स्टाफ जूं पघारूं, कोविड जे स्टाफ जूं रहियल पघारूं, कोविड जे मुलाज़िमनि जी बेचैनी ख़त्म कयो, कोविड जे स्टाफ जी बेचैनी ख़त्म कयो, कोविड जे स्टाफ जी बेचैनी ख़त्म कयो, कोविड जे स्टाफ जी बेचैनी ख़त्म कयो। We want justice, we want justice, we want justice। जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। We want justice, we want justice, we want justice, we want justice।